अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां तव्हांजो पंहिंजो वफ़ा एहसान रुदराणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल वफ़ा एहसान स्टूडियो। जी हाँ दोस्तों, मां तव्हां वटि खणी आयो आहियां अॼु हिकु नई ॻाल्हि, अॼु हिकु नयो न्यूज़। दोस्तों तव्हां तस्वीरूं ॾिसी सम्झी त विया ई हूंदो, ज़हर ज़िंदगी ड्रामे में हिकिड़ो नओं अदाकार अचण वारो आहे ऐं बहितरीनु अदाकार आहे। केतिरनि ई ड्रामनि में कमु बि कयो आहे। जी हाँ दोस्तों, तव्हां सही ॿुधो आहे, ज़हर ज़िंदगी में एजाज़ कोलाची अचण वारो आहे। एजाज़ कोलाची बहितरीनु अदाकार आहे ऐं तमामु बहितरीनु नमूने सां पंहिंजी शूटिंग करे रहियो आहे ज़हर ज़िंदगी में। तव्हां ॾिसी रहिया आहियो तस्वीरुनि में। इंशाअल्लाह अनक़रीब तव्हां ॾिसंदा सिंध टीवीअ ते एजाज़ कोलाची खे असां वेलकम कयूं था। तव्हां वेलकम कयो, कमेंट बॉक्स में ॿुधाइजो तव्हांखे इहो अदाकार कीअं लॻो। त दोस्तों, ऐं एजाज़ कोलाची को मामूली अदाकार न आहे, इन केतिरनि ई ड्रामनि में पिणु कमु कयो आहे, पर ज़हर ज़िंदगी बि ब्लॉकबस्टर ड्रामो आहे, इन में बि कमु करे रहियो आहे। उमेद आहे तव्हांखे पसंदि आयो हूंदो इहो अदाकार। जेकॾहिं पसंदि आयो आहे तव्हां मुंहिंजे कमेंट में ॿुधाइजो। दोस्तों तव्हांखे हिकिड़ो नंढड़ो अर्ज़ु आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल वफ़ा एहसान स्टूडियो ते नवां आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन खे दॿायो ऐं जेकॾहिं तव्हां मुंहिंजे फेसबुक पेज वफ़ा एहसान ते नवां आहियो त मुंहिंजे पेज खे फॉलो कयो। तेसिताईं कयूं था मोकिलाणी, वरी मिलूं था हिकिड़े नए वीडियो में। दोस्तों ख़ुदा हाफ़िज़।